कीअं आई पाट? जीअं दरिया में टुटल बेड़ी। रब न करी अदा। शुक्र कर दादा न नई जिंदगी मिली अथई। रब जा लख एहसान किरोणे करम धाणो। अम्मा जंहिं बेड़ीअ जी मूं ॻाल्हि कई आहे न, उहा मुंहिंजे सीने जे समुंड में तरंदे टुटी पई आहे। तख़्तो तख़्ते खां था उनखे मेखूं तॾहिं लॻंदियूं जॾहिं सोढल खे सीर ॾींदुसि। ईअं जीअं कंहिं पहिरूअ खे सीर ॾिबी आहे न, ईअं सोढल जो सिर कंध तां कोरींदुसि। दादन सीरत मूंखे अची वई। अम्मा सां ज़ोरी आई आहियां त पाट खे ॾिसी अचां ऐं साणसि आख़िरी भेरो मिली अचां। पोइ मोहलत या मौक़ो मिली अलाए न। आख़िरी भेरो सुभाणे मूमल जो सोढल सां निकाह हुआ। मम्मी संभाल पुट दादन, संभाल पाण खे। सूरमा मम्मी मामे खे चओ त ईअं न करे, न ॿोले डप जी। मम्मी हथ तो ॿधाए या पोनीस त मूंसां मिली वञे, या चवीस तो चयो करे। न कंदो चयो। ठीकु आहे मम्मी, ठीकु आहे। घुरायां थो दोस्तनि खे। सुभाणे सुबुह जो सोढल जे निकाह बजाए संदसि जनाज़े जी नमाज़ पढ़ी वेंदी। समझो था न? त मां मजबूर ऐं लाचार थी पियो आहियां। न न मम्मी न। दादन फरियाद न कई, माना त झेड़ो वारींदो। माना त छेड़ो वारींदो। दादन ज़िलज़िलो अची वेंदो, धरती दुॾी वेंदी। दादन छेड़ो कंदो। धरती धुबी न त रोके वठ बस सोढल। सच तो चई बादल। सोढल सिज खे उभरण खां रोके सघे थो। धरती दुॾी न पख में आणे छॾींदोमांसि, पख में। सुभाणे सभिनी दोस्तनि खे तयारु रहणो आहे। सोढल सभु तयार आहियूं। निकाह वा जंग न आहे सोढल। बादल हिन सूरत हाल में जंग समझ, जंग। को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश अची सघे थो सोढल। दुश्मन जे दर ते तालू निकाह लाइ। हा न, चार अखियूं करणियूं, चार अखियूं करणियूं। दुश्मन जे दर ते हलणो थो पए। का बि चालाकी ऐं चुरपुर थी सघे थी। तंहिंजे लाइ तव्हां सभिनी खे होशियार रहणो आहे। असीं सभु अलर्ट रहंदासीं। निकाह पढ़ण सां आसमान फायरिंग में ॿरी वेंदो। फायरिंग ख़ुशीअ में दुश्मन जी दिलि खे दाग़ ॾियण लाइ। न मिरल, फायरिंग जी का भी जरूरत ना है। बस चईनी तरफ निगाह रखणी आहे ऐं चौकस रहणो आहे। छो त निकाह वक़्तु नाकामीअ जो को सबब न बणिजी सघे। जीअं तुंहिंजी मर्ज़ी सोढल। इहा ई मर्ज़ी आहे। निकाह ही सोढल जी कामयाबी आहे। निकाह दुश्मन जी दिल ऐं दिमाग़ ते डंफा डंफ। सही आहे। निकाह खां पोइ डॉक्टर सतार ते अख रखणी आहे। छो सतार ते अखि छो रखूं? सलाहु आहे दादन सां। न रुगो सलाहु आहे, पर संदसि खे ख़बर हूंदी त खदीजा ऐं नूरियारा किथे आहिनि। ॻाल्हि त ॿुधाए। इहो अंदाज़ो तो कीअं लॻायो?
ॻाल्हियूं ऐं अंदाज़ा छा जा सोढल, रुपए जो रुपयो पक्का। डॉक्टर सत्तार सभिनि ॻाल्हियुनि जो ख़बर वारा। जीअं मिलियो न गोलियुनि जो खाज बणिजी वेंदो। दफ़ा को बेवकूफ़ ऐं मीरल मां नालो त तूं जो खयम न, मीरल केरु आहे? तूं आई न, तूं जो ई नालो खयम। कीअं? जॾहिं चईं थो त डॉक्टर सत्तार ख़बर वारा, पोइ मारींदेसि छो? त छॾे ॾिजेसि। छॾण जी ॻाल्हि किथे कयमि? मरंदो सत्तार डॉक्टर त पोइ ख़बर कीअं ॾींदो? मारबो न। हा, अलबत्ता हुनजी ॼंघ ऐं बांह हुनखे खारणो आहे। सॼी ज़िंदगी मंडकाए हले ऐं रूंडो थी हले। गिले खणी सोखो कयो डॉक्टर सत्तार खे। ओसी ताईं न छॾिजोसि जेसी ताईं सची नथो करे। असांजे कबीले जूं औरतूं किथे आहिनि? ईअं ई कबो, रुख त चढ़ण ॾींसि। ओए हिते रखीसि न मीरल, इहा कई न कम जी ॻाल्हि। हा, तो त सोढल जी सट हाथी हलो लजो। चतुरिया दोस्त न आया? अची वेंदा, चयल सभिनी खे आहे। हाँ यार, अचनि त सलाह सबाब करे उन ते अमल कजे। जेकर तुंहिंजी ॼंघ त सही थी, पोइ इहो सोच। ईंदा दोस्त, मां वेंदुसि छा? पंहिंजो हुजणु ज़रूरी हूंदो आहे, ॿियो वेंदो आहे बहानो करे मोटंदो आहे। तूं जो आई मुंहिंजी अञा चेली सही न थी आहे शफ़न। तूं जेकॾहिं मदारत न करी हा त बचा बि कोन हा। दोस्त दोस्त जे कम ईंदो आहे, मदद या मदारत न सम्झ। मदद त थी न, दोस्ती में लेखो न बि कजे, पर ॻाल्हि त ॻणबी आहे न। न ॻणींदो कर, संगत में सिर हलियो वेंदो आहे। संगतियूं सिरनि जा सौदा न आहिनि कंदियूं। सचो आहीं शफ़न। सलाम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। यार बे हाल वाल आया आहियूं जेकी सलाह हुजे शफ़न। सलाह इहा आहे त सोढल सलामत न रहे। ॿियो त सुभाणे निकाह जी तयारियुनि में आहे, हू बि खोप में माण्हू ज़रूरु आणींदा। इन करे अञा बि पाण खे वधीक मज़बूत ऐं ख़बरदार रहणो आहे ऐं उन ते अमल करणो आहे। तूं का बि कमी न ॾिसंदे शफ़न। कमांडो एक्शन करणो पवंदो शफ़न। वक़्तु मुक़ररु आहे? न, बस सुबुह जी ॻाल्हि थियल आहे। सुबुह त बाख खां शुरू थिए थी। त बाख खां चारे रहणो आहे। घर खे पहिरो ॾियणो आहे। न, चाचो सोराब न छॾींदो। घिटियुनि में लिकी वेहणो आहे। घिटियुनि में ईअं वेहण सां शक शोबे में एतिराज़ करे ॻोठाणा ई मछरजी पवनि त पोइ? पंहिंजो कबीलो साॻियो आहे, छो मछरंदा? कबीलो बराबरि साॻियो आहे, पर ॻोठ जा घर त साॻिया न आहिनि न। एतिराज़ करे सघनि था शफ़न। मां पाड़े जे सभिनी माण्हुनि खे चई थो छॾियां, उहे सोराब खे ॿुधाइनि त तोखे साथ ॾियणो न आहे त उहा ॻाल्हि कर, बाक़ी बहाना न कर। ताने जी तरार खां गोली हणी आहे गर्दन में शफ़न। हीअं कबो त हीअं थींदो, हूअं कबो त हूअं थींदो। इस्माइल जेकॾहिं तोखे मदद करणी आहे न त इहे सुवाल यादी पुछा, न कबी आहे वकील नारी। असीं हाज़ुर आहियूं हर हाल में। इहो चओ न, सोढल खे रोकणो आहे, मारणो नाहे। न इहो मुंहिंजो शिकार आहे। मुंहिंजो सोढल खे मां मारींदुसि। मां ओ त चफन शेर आहे, शेर। समझी वए न? समझियो। वाइदो कर। वाइदो आहे, बस हाणे घटाईंदुसि। सोढल जे घर रोज़ हूंदो। हाणे वञी संगत सां सलाह कर। सोढल जे लुकीअ में लोखा कट, साओ हवा वांगुरु टायरनि मां निकिरी वञेसि। ईअं ई ॿुधंदे सोढल सुतत ई इज़राइल जी सलामी भरींदो। ख़ुदा दुश्मन खे बि अस्पताल कोरट ऐं थाणे न पहुचाए। दुरुस्त मां। अस्पताल जा साह ई सुकाए थो छॾे। रोज़ हिकु न ॿियो फोत।
मौत पोत रब जे वसाए मां आहे पर हिते अस्पताल में त हालत आहे रब रहम सभी छा पियो करे सोडल जे नाले हां सोडल रबो नवरी कोमल की मुसीबत ई नथो रही दादा मां जे वक़्त ते रिपोर्ट नथो करे मां अम्मा रखी सोलाई सा करण नथो त्यारा बगन हाँ तयार आ सरदार अंबरिया काॾे आयो साईं इहो त ॿुधायो थोरो थधाईअ सां बगन ॿुधाईंदे पीरल सरदार थियो आहे डंड जो पखी कॾहिं हिन भर त कॾहिं हुन भर मतिलबु दादन जी अयादत लाइ थो चए ॼणु दादन गवर्नर हुजे हिकिड़े पासे कावड़ त ॿिए पासे अयादत अरे जट समझंदो करे वाकई ॼट आहे सरदार ॼट ऐं फट ॿधो चङो हा साईं मां ॼट आं तूं शाणो सेबतो आं पीरल पाबोड़ी बगन खिलाफ न ॻाल्हाईंदो करे बगन जी सट बघड़ जो झट खिलाफ नथो ॻाल्हाए समझे थो त सरदार खे कीअं हलणु घुर्जे दादन जहिड़े अॾनि खे पंहिंजो करणो पवंदो आहे इहे अरडाई त उल्हा बणबा आहिनि ऐं असांजो दबदबो रहंदो आहे शहबाज़ खे शिकरे वांगुरु शिकार दादन ई करे सघे थो दादन वाह जो खोड़ो हयो सरदार असली ॿारे ते ॿिके जो खोड़ो पूरो ई पूरो छबिका मारा सुभाणे शहबाज़ ॿीण ॼण खां फिरे त फतकाईंदुसि केरु ॿीण सुभाणे छो सरदार अॼु वठोसि फैसले ते पको अमल थियणु घुर्जे न थोरो थधाईअ सां पीरल सम्झ वारी ॻाल्हि कई आहे सरदार अॼु ई ॻाल्हायोसि त ॿीण ॼई वञी पोइ निकाह करे फोड़ी रखे ई राज ते घर घर खे चई आयो आहे सरदार घणी फोड़ी रखी अथई बगन घटि में घटि हैसियत वारो घर 500 ऐं सरंदी वारो घर 5000 रुपया तूं त थोरी फोड़ीअ ते मारिजी सघें थो एतिरी फोड़ी छाजे लाइ सरदार रोकियोसि न त पीरल पाबोड़ीअ लाइ बगन सेकंड बगन जी सट बघड़ जो झट पीरल जी सरदार पीरल मिंट करे होड़ी बारूद लाया सुभाणे ज़रूरत पवे त किथां आणींदासीं बारूद भला कश्मीर फतह करणो आहे छा सरदार अरे माठे बेअकुल अरे कमी दी रकम अञा सारा आयोसि समझो थी सियाणो सेबतो हलो हली अॻ में शहबाज सां मिलूं ओए हली दादन सां आयादत कयूं हलो अॻियां थियो बाबल छाजी बीड़ी दिबस तोखे चयो हुम न डिबी सोडल जी शादी थिए त बचांस तो सोडल ओए न बहराम के बर्माबत कोने दो बाबा साईं सरदार गाजी खान नाराज थी विंदो नाराज थी दो त छा को ही विंदो मां सरदार न आहियां छा मूं कागज़न जो शर्त रखियो आहे न पर मुद्दो तो गुज़री वियो तपेदार देर कई आहे हटरायोसि इहो तपेदारड़ो तव्हांजे अॻियां आहे छा मुख्तियार कार 10 कलाक ड्यूटी न करे सघियो इहो तपेदार छा आहे आखिरी मौक़ो ॾिनो थमास न त पोइ ईअं ई कबो सरदार गाजी खान खे टारण ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे ॻाल्हि त ॿुध तूं माण्हू मुंहिंजो आहीं या सरदार गाजी खान जो गोहर तव्हांजो गोलो गुलाम गाजी खान खे मां सुञाण ई कोन आहे केरु उन सां मुंहिंजो छा वञे तव्हां बि लठ सरदार आहियो तव्हांजे अॻियां ॿिया छा आहिनि ॾेढरी ज़ुकाम मौला जो आशान साईं अॻिते इहा ॻाल्हि तुंहिंजी ज़बान ते न अचे जी अचे न अधु करे छॾिजो सरदार जे बहराम घणी घणी कई न त मेह जी चोरी में अंदर हूंदो बहराम खान छो बहराम खान हिन मुल्क में कोन थो रहे छा बराबर हिन मुल्क में रहे थो डस्ट प्रॉपर्टी मुझे हारिन जी कब्जो कंदो बहराम ऐं वठंदो बीण बेवकूफ़ अस्सलाम वालेकुम सरदार साईं वालेकुम अस्सलाम बाबला ही सोराब आयो
इनकार कई। इनकार त न कयई। हा ॿुधायई त शफ़न ऐं दादन जा साथी ऐं कबीले वारा झेड़े लाइ तयारु आहिनि ऐं निकाह में रुकावट विझणु चाहिनि था। सोढल सही आ? सही आहे। ॿई तरीक़ा इस्तेमाल कयां थो, ॿई तरीक़ा। सोराब सां मिलां थो, ॾिसां त इहो सोराब छा थो चए, त पोइ तव्हां बाबल आहियो, तव्हांखे इतला ॾींदुसि। वञ पोइ फौरन इतला ॾे। ही बोतर साईं, ॿियो त सोढल जी सट अवल हाथी हंधो न जुड़े। ख़ुदा हाफ़िज़। सरदार तहां जो दिमाग़ कंप्यूटर आहे, ईअं बटण हण त जवाब तयार। इहो बहराम छा पुॼंदो शहबाज खान सां? शहबाज खे छा कंदा? ॾेढरी ज़ुकाम मौला जो आशान साईं। डॉक्टर सतारा लाइ छो देर कई आहे? हवाला ॾे हा। हवाला कहिड़ा मां? त मसलो किथे पहुतो? हिते त न रहबो न सदाई? न मां, सदाई कीअं रहबो? इन करे संदसि इंतजार आहे। वियो 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 मासी, मानी खाओ वियो। तू न खाईंदे छा पुट? न मासी, मां खाई आयो आहियां। असां बि खाई दंग कई आहे। नूरी दिया ही थाव खण ऐं पाणी ॾे। जी मां। दे हवाल पुट। जेकी पुछो मासी। दादन सां ॻाल्हाई असांजे बारे में? मासी दादन ते हमलो थियो आहे। हू शदीद ज़ख्मी थी पियो आहे। अस्पताल में आहे। न न जी मासी। बचाव त अथसि न? हाँ मासी, बचाव अथसि। संदसि बाह ऐं ॼंघ में गोलियूं लॻियूं आहिनि। डॉक्टर साहब घणो खतरो त न अथसि न? खतरो त अथसि, पर दादन जा हौसला पस्त न आहिनि। इन लाइ तव्हांखे बि हौसलो रखणो पवंदो। शहबाज खान ऐं मीरल ज़ालिम आहिनि पुट, हू कोन मुड़ंदा। न मुड़िया त परवाह न आहे। तव्हां हिते महफ़ूज़ आहियो। हिते रहंदे डपु थो थिए पुट। डपु न कयो। हिते तव्हांखे को बि नुक़सान नथो पहुचाए सघे। खाद खुराक बि आहे। अॻिते दरवाज़ो खुलियल न छॾियो। जेकॾहिं मां अचां न तॾहिं बि दरवाज़ो खड़काए ईंदुसि, पोइ खोलिजो। छो सवाल जो जवाब मूं वटि नाहे हूंदो। सबबु इहो आहे त को हिते ईंदो त तव्हां सां सवाल जवाब कंदो त मुंहिंजी मशकूक थी पवंदो। ऐं हा, मां बि हिते ईंदुसि त एहतियात सां ईंदुसि। मासी मीरल खे मूं ते बि शक आहे। मुंहिंजो पीछो कंदे हिते बि अची सघे थो। इन करे एहतियात करणु खपे। हिते अची वेंदो? अची सघे थो मुंहिंजी। पाण में ॻाईंदो करे न एतिरो करे ये हिकु नथो थी त पोइ मूंखे बि यार विश रखणी पवंदी। तोखां वधीक मूंखे अज़ीज़ आहे पंहिंजो राज। तो जो मतिलबु आहे त ज़ाहिर बिरादरीअ जा ऐं अंदर में हिक ॿिए जा। मतिलबु सम्झी में त वज़ाहत छा कयां? पर असांजे मफ़ादनि खे नुक़सान त न रसणु खपे न। किथे पहुचायो अथऊं? ट्रस्ट प्रॉपर्टीअ ते झगड़े खे कीअं निबेरींदे? उहो त निबरियो पियो आहे। छा में? इहा प्रॉपर्टी त मुंहिंजी आहे, छो त हुनजी घणी सरहद ऐं दंग मुंहिंजी देहन सां लॻे थो। छो त मुंहिंजो हक़ आहे। न, मुंहिंजे देहन सां दंगी आहे।
मुंहिंजे हारिन जे नाले आ, मुंहिंजो हक़ आ। न मुंहिंजे हारिन जे नाले आ। तोखे कागज़ ॾेखारिया न। तुंहिंजे पहुचण खां अॻु में तपेदार ॾेई वियो आहे, ॾिसी सघे थो। ही फ्रॉड आ, वेरीफाई कराइणा पवंदा। हिते जेरे खे मुअल ॼाण आहे, खाता तब्दील कया था वञनि शहबाज़ खान। सोढल बंदोबस्त थी वियो आहे न? हाँ मां, बंदोबस्त बिल्कुलु बंदोबस्त थी वियो आहे 100%। पुट कहिड़ी महिल निकिरणो आहे? ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा उन महिल उथारींदोसि। हा पुट मां पाण उथंदसि, मूंखे त निंड ई कान ईंदी इन गणतीअ में। ख़ुशीअ खे गणती थी चए? पुट गणती इहा आहे त ख़ैर सां निकाह थी वञे, पोइ त ख़ुशी ई ख़ुशी आहे। ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, निकाह बि ख़ुशीअ सां थी वेंदो, गणती न कर। अलाए छो पुट मुंहिंजो हियां थो ॾहके। अरे अम्मा, खामखा तुंहिंजो हाउ धके थो। न न पुट खामखा न आहे, अलाए छो दिलि तेज़ पई धड़के। अम्मा घणो सोचियो हूंदी, तॾहिं त चवां ई थो घणो न सोच। जीअं को रत हारबो आहे या रत पखड़जी वेंदो आहे ऐं उनजी बू उथंदी आहे, मूंखे उहा बू पई अचे। अम्मा अलाह ख़ैर कंदो, रत छाण खां होसी ताईं मां बि ख़ामोश आहियां, जेसी ताईं ख़ैर ख़ैरियत सां शादी थी वञे, सिर्फ़ संग असांजे वर चढ़े। अम्मा पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। हाणे तूं हीअं कर, माठ करे सुम्ही पओ, उन महिल उथारींदुसि, चुप करे सुम्ही पओ। तूं जो वेठो आहीं। ऐ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, मां चिंता में आहियां, ऐं चिंता वारनि खे निंड कान ईंदी आहे। मूंखे चिंता न आहे ॼण, बसि तोखे आहे। हूंदी अम्मा तोखे चिंता, बिल्कुलु हूंदी, पर तूं कहिड़ो बंदूक खणी पारो थी ॾीं ऐं बंदूक हलाईंदीअ। मां सम्झ त पारो थो ॾियां। छो त घर में आई, पहिरो कहिड़ो थो ॾी? होशियारीअ सां वेहण बि अम्मा पारो थियो न। माना आहे न ख़तरे जी ॻाल्हि। ज़ाहिर आहे तकरार हलंदड़ा, सो बि संग जे लाइ ख़तरो मौजूदु आहे। तूं आराम कर अम्मा, उन वक़्तु मां तोखे उथारी। Anu, Anu. या अल्लाह, अल्लाह साईं
पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू